बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों जी तो तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे परवरदिगार खां त तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर ॾुख ऐं तकलीफ़ खां पासो कंदो। फ्रेंड अॼु जो असांजो मौज़ू आहे वताए फ़क़ीर जो भिटकियल खे वतन जा वण ॾेखारणु। चवनि था त हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर पंहिंजे घरां माणीअ में वेठो हो त हिकु औरत रोईंदे वठसि आई। चयाईं, फ़क़ीर 5 साल थियो आहे मुंहिंजे मुड़ुस खे घर मां निकिते संदसि का कल ख़बर कान्हे किथे आहे, छा पियो करे, जीअरो आहे या मरी वियो आहे, ॿाराणा अभम छॾे वियो आहे, पोयां जी सार न लधी अथसि, आऊं त जंब पिन्ही मरी वई आहियां। ख़ुदा जे वास्ते किथां बि मूंखे मुड़ुस ॻोल्हे हथ करे ॾे। तूं फ़क़ीर जे अलाह ज़रूरु ॿुधंदो आ, तो वटि दुआ लाइ आई आहियां। अलाह खां पिनी बि मुंहिंजी मदद पूरी कर। फ़क़ीर माईअ जे मुंहं में चिताए ॾिठो जेका लुढ़क उघी रही हुई। पोइ पंहिंजे साम्हूं वेठल कुते खे हुकुम ॾिनाईं त जंबूरा उथी वञ, हिन माईअ जे मुड़ुस खे ॻोल्हे अच। कुतो उथी हलियो, माई वटसि वेठी रही, पर पहर ॾेढ खां पोइ कुतो अची फ़क़ीर अॻियां पुछ लोॾण लॻो। फ़क़ीर माईअ खे चयो, माई, मुड़ुस तुंहिंजो लधो हलंदे पासे किरणनि में पियो झूतियूं हणे। माई उथी हलंदे तरफ़ घाटनि किरणनि में वञी ॾिसे त बरोबरु मुड़ुस हेॾां होॾां पियो डोड़े ऐं लिया पियो पाए। ज़ाल मुड़ुस खे चयो, उते छा पियो करीं? मुड़ुस वराणियो, तूं हिते कीअं अची पहुतें? ज़ाल चयसि, अवल तूं पंहिंजो किसो सुणा त पोइ आऊं तोखे पंहिंजे अचण ऐं लहण जो अहवालु ॿुधाईंदसि। मुड़ुस चयो, आऊं ठटे शहर में पलो वठियो पियो आयुसि, उहो अॻण में रखी अंदरान लूणु खणण वयुसि त हिकिड़ो जंबूरो कुतो आयो जो पलो खणी वठी भॻो। आऊं पुठियां पियो सांस त हिननि किरणनि में अची गुम थी वियो आहे। कुतो ऐं पलो ॿई कोन था लभनि, तूं पंहिंजी ख़बर कर। ज़ाल खिली चयो, ही ठटो कोन्हे, ही आघा माणीअ जा किरड़ आहिनि। मूं वताए फ़क़ीर खे मिंथ कई, जंहिं पंहिंजी जंबूरी कुतीअ खे हुकुम कयो जो तोखे हिते वठी आयो आहे। पहिरिएं हल त उहो कुतो ॾेखारियईं, पोइ मूं सां गॾिजी घर हल। 5 साल मूं तुंहिंजो ओसीड़ो कयो, न को माण्हू मुंहिंजे नएं हाल अहवाल पुछेई तो। तूं अयालदार ईअं मुंहुं मोड़े वञी वेही रहें, ॿचनि जो बि दिलि में ख़्याल को कयास कोन पई। हू मुंहिंजे पियो चयाईं, चर्चो छॾ, सची ॻाल्हि सुणा। हिन चयो, सच ऐं कूड़ जी सुध मूं सां गॾिजी हल त पाणई पवंदई। मुड़ुस ज़ाल सां उथी हलियो। ज़ाल सिधो वताए जे आस्थाने ते आई। उते हुन जे मुड़ुस वेठल कुते खे सुञातो। चयाईं, वाक़ई ही कुतो उहो ई हो जेको पलो खणी भॻो हो। पोइ वताए खे बि सुञातईं, पर उहा ख़ातिरी न थियसि त
जेको आ झटपट आगामाणी पहुची वियो आहियां। पोइ ज़ाल सां गॾिजी घर आयो त संदसि ॿचा अबा अबा करे अची चिंबिड़ियसि, पर उहो समूरो लका हू जादू या ख्वाब वांगुरु ॾिसंदो रहियो। जॾहिं हफ़्तो ॿ गुज़रियाई त पोइ ॼाताईं त फ़क़ीर पंहिंजे करामत सां मूं खे वतन वारे आंदो आहे। उहा करामत अहिड़ी मशहूरु थी जो माण्हू वताए जे कढ काहे पिया ऐं फ़क़ीर आगामाणीअ में रहण ताईं हथु खणी छॾियो। सुभान अल्लाह, कहिड़ो न दास्तान ज़बरदस्त वताए फ़क़ीर जो। फ्रेंड, असांजो चैनल अगरि वीडियो तव्हांखे सुठो लॻे त प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे ऑल दॿाईंदा, जीअं हर नओं वीडियो तव्हां वटि पहुची वञे। ख़ुदा हाफ़िज़।